हाउसिंग बचाव वाले वफाकी वजीर ख्वाजा आसिफ जी अगवानी में पाकिस्तानी वफ़द काबुल में अफगानिस्तान से इस्लामी इमारात जी नायब वज़ीर आज़म मल्ला अब्दुल गनी बिरादर सां मुलाकात कई आहे। मुलाकात में ॿिनि तरफ़नि लॻापन वापारी ऐं इक़्तिसादी सहकार ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। पाकिस्तानी वफ़द में बचाव वारे वफ़ाकी वज़ीर ख्वाजा आसिफ सां गॾु DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम बि अफगानिस्तान पहुतो आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी अॻुवाणी में पाकिस्तानी वफ़द काबुल में अफगानिस्तान जे इस्लामी अमारात जे नायब वज़ीर आज़म मुल्ला अब्दुल गनी बिरादर सां मुलाकात कई। अफगान अमलदारनि सां पाकिस्तानी वफ़द जी मुलाकात में ॿिनि तरफ़नि लाॻापन वापारी ऐं इक़्तिसादी सहकार ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। मुल्ला अब्दुल गनी बिरादर जी ऑफिस मां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तानी ऐं अफगान अख़्तियारनि ॿिनि तरफ़नि लाॻापन वापार इलाक़ाई लाॻापन ऐं इक़्तिसादी सहकार ते ॻाल्हियूं कयूं। पधरनामे मौजूद मुलाकात में अफगान नायब वज़ीर आज़म जो चवणु हो त अफगानिस्तान ऐं पाकिस्तान खे पाड़ेसरी मुल्क हुअण जे नाते सुठा लाॻापा रखणु घुर्जनि। पधराई में वधीक चयो वियो त मुल्ला अब्दुल गनी बिरादर पाकिस्तानी जेलनि में क़ैद अफगानियुनि जी आज़ादी ऐं तोरखम खां अच वञ जी सहूलत ते ज़ोर ॾिनो, जॾहिं त पाकिस्तानी वफ़द मुल्ला अब्दुल गनी बिरादर खे उथारियल मसइला हल करण जी ख़ातिर